जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लगारी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अव्हीं ॾिसो पिया आवाज़ टीवीअ जी स्क्रीन ते प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। अव्हां सभिनी दोस्तनि सां ठीकु छंछर जे ॾींहं ते अव्हां सां मुलाक़ात थींदी आहे 9 लॻे खां 11 लॻे ताईं, ऐं ॿियो ॾींहुं आहे असांजो आचर जो 9 लॻे खां 11 लॻे ताईं। आऊं इन उमेद सां त जिते बि हूंदो हमेशह ख़ुशबाश ऐं आबाद हूंदो, पंहिंजनि सां गॾु ऐं परावनि खां परे हूंदो। असांजे प्रोग्राम खे जेके बि दोस्त मारूअड़ा, झांगीअड़ा, सांगीअड़ा, सिंध में, सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान, पाकिस्तान खां ॿाहिरि जिते जिते जेके दोस्त ॾिसनि था ऐं असांजे प्रोग्राम खे पसंदि कनि था, आऊं अव्हांजी तहे दिलि सां थोराइतो आहियां, शुक्रिया अदा करियां थो। अगरि अव्हीं कंहिं मायूसी में आहियो त मौला जे दर दुआ आहे त अव्हांजे हंज में, अव्हांजी झोलीअ में, अव्हांजे अङण ते, अव्हांजे मुंहं ते मुस्कुराहट हुजे, महकंदा बहकंदा ऐं चहकंदा रहो। ऐं ज़िंदगीअ जी जेका ताज़गी आहे, मौसम जी ताज़गी आहे, दिलि दिमाग़ जी सोच जी ताज़गी आहे, उहा हमेशह अव्हांजे मथां रहे। अव्हीं उन्हनि जी तलाश में रहो, ॻोल्हा में रहो, ताकी अव्हीं पंहिंजी ज़िंदगी ख़ुशनूदीअ सां गुज़ारे सघूं, मायूसीअ खे छॾे। बहरहाल अॼु ज़बरदस्त महिमान असांजे इन प्रोग्राम में तशरीफ़ फ़रमा आहिनि, ऐं असीं कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं त असांजो मुल्क, असांजो ख़ितो, असीं जिते रहूं था उहो पंहिंजनि मादनी वसीलनि सां केतिरो न मालामाल आहे, पर छा असीं उन्हनि सभिनी शयुनि खां के फ़ाइदा बि वठूं था या नथा वठूं? उन में कहिड़ा मामलात आहिनि? असां एनर्जीज़ खे कीअं इस्तेमालु करियूं था, कीअं प्रोड्यूस करियूं था, पॉलिसीज़ खे कीअं पाण इम्प्लीमेंट्स करियूं था? छा असांजा एक्सपर्ट उन ते कमु करण जे लाइ तयारु आहिनि या कोन आहिनि? इन्हनि सभिनी टॉपिक्स ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ऐं आऊं इहा बि ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदुसि त हिन वक़्तु जेके एनर्जी क्राइसिस आहिनि उन्हनि खे कीअं घटि करे सघिजे थो? इहे क्राइसिस अचनि छो था? छा रिन्यूएबल एनर्जी ते कमु करे सघिजे थो, नथो करे सघिजे? असीं पंहिंजी एनर्जीअ खे, तवानाईअ खे, मादनियाती वसीलनि खे कीअं बहितर तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था, वधाए सघूं था? सो अॼु इन ई सभिनी टॉपिक्स ते ॻाल्हाइण लाइ अॼु ज़बरदस्त मोहतरम महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि। उस्मान मसूद साहिबु पाण मैनेजिंग पार्टनर आहिनि एनर्जी एफिशिएंसी सस्टेनेबिलिटी एक्सपर्ट आहिनि, ऐं माशाअल्लाह अफ्रीका जे अंदरि रेवांडा ऐं ज़ैम्बिया में विमेन एम्पावरमेंट में हिकिड़ो प्रोजेक्ट आहे वेन अफ्रीका, उनखे बि पाण लीड कनि था। उन्हनि सां पाण एनर्जी क्राइसिस, एनर्जी पॉलिसीज़, एफिशिएंसीज़, रिन्यूएबल एनर्जी बाबति ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ख़ासि उन्हनि जो जेको पासो आहे विमेन एम्पावरमेंट जी जेके प्रोजेक्ट्स में कमु कनि था वर्ल्ड बैंक सां मिली करे, इहो बि तमामु अहम टॉपिक आहे। ऐं आउं सम्झां थो विमेन्स खे एम्पावर करणु पाकिस्तान जी तरजीह आहे, नौजवाननि खे एम्पावर करणु पाकिस्तान जी तरजीह आहे। ऐं अहिड़ियूं ई शख़्सियतूं असांखे बहितर तरीक़े सां ॿुधाए सघनि थियूं त इन्हनि सभिनी शयुनि ते कीअं अमल करे सघिजे थो। आउं तहे दिल सां भलीकार करणु चाहींदुसि उस्मान मसूद साहब। सर, मैं वेलकम करता हूँ। खैरियत से आप ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल। हमारे साथ एक और मेहमान हैं, हम इंट्रोडक्शन करवाएंगे, उसके बाद आपसे ज़रूर बातचीत करेंगे। नाज़रीन, जिते पाण चवंदा आहियूं त मेल हज़रात पंहिंजी महिनत सां मंज़िल माणीनि था, उते औरतूं बि मेल हज़रात खां घटि कोन आहिनि, पोइते कोन आहिनि। आउं हमेशह चवंदो आहियां त फीमेल्स बि मेल सां कुल्हे सां मिलाए शाना बशाना थी करे अटल, मज़बूत, जटादार, पायदार पहाड़ जेतिरा इरादा रखी पंहिंजनि मंज़िलनि खे पाण माणीनि थियूं। न सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ूबसूरती आणीनि थियूं, पंहिंजी ज़िंदगीअ खे कामयाबु बणाइण जी कोशिशि कनि थियूं, पर हूअ ॿियनि दोस्तनि, इंसाननि, मुआशिरे जे माण्हुनि जे लाइ बि पंहिंजो ज़बरदस्त ख़िदमात सरअंजाम ॾियनि थियूं। अॼु हिकिड़ी ज़बरदस्त पर्सनैलिटी पाण माशाअल्लाह सोशली ॾाढो एक्टिव रहनि थियूं, ऐं एजुकेशनिस्ट आहिनि, ट्रेनर आहिनि, टीचर आहिनि। रोड एंड सेफ्टी एक्सीडेंट्स में जेके ट्रेनिंग्स थियनि थियूं उते पाण ही फैसिलिटेटर तौरु कमु कंदियूं आहिनि। ऐं हूअं आउं हिकिड़ी ॿी ॻाल्हि करियां त हू सोशल मीडिया ते बि ॾाढो एक्टिव रहंदियूं आहिनि, पाण ज़बरदस्त पॉडकास्ट बि कंदियूं आहिनि। इंटरव्यू जा जेके स्किल्स आहिनि उहे बि ॾाढा कमाल जा आहिनि, ऐं वाइब्रेंट पर्सनैलिटी। आउं उन्हनि खे बि तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि। असां सां गॾु आहिनि महरीन मुश्ताक काज़ी साहिबु। आउं वेलकम करियां थो।
ٹھیک آئے ہو, طبیعت ٹھیک ہے, خیریت سے آئے ہو. سر میں سب سے پہلے تو آپ سے ایک سوال کرنا چاہوں گا. پہلے ہم چاہیں گے کہ انرجی ایفیشنسی کو سادہ الفاظ میں سمجھنے کی کوشش کریں تاکہ جو عوام ہیں ہمیں سن رہے ہیں ان کو پتہ چل سکے. پلیز. Imtiaz sir, thank you very much Welcome, for sir. this warm welcome and introduction. Energy efficiency is a very very simple phenomena. Energy efficiency کا مطلب ہے کہ ہم جو انرجی پروڈیوس ہو رہی ہے اس کو کتنے ایفیشینٹ طریقے سے استعمال کرتے ہیں. Okay. اس کے اندر آپ کو جو کنزیومر ریلیٹڈ دو چیزیں ہیں جو ہم ابھی اس سے پرسنلی ریلیٹ کر سکتے ہیں. نمبر ون جو ہمارے سارے LED بلبس ہیں وہ جو ہے آپ کے انورٹر فینز اور انورٹر اے سیز. تو بیسکلی جو ہمارا مین مقصد ہے یا جو مین آئیڈیا ہے انرجی ایفیشنسی کا کہ ہم جو انرجی پروڈیوس ہو رہی ہے اس کو ایک ایفیشینٹ طریقے سے استعمال کریں. اگر اس گھر کے اندر لیٹ سے 5 کلو واٹ ہماری کنزمپشن ہے تو اس کو ہم ایفیشینٹ طریقے سے کیسے استعمال کر سکتے ہیں. اور اس کو ایفیشینٹ طریقے سے ہم استعمال اس طرح سے کر سکتے ہیں. آپ کے انرجی ایفیشینٹ بلبس ہیں, آپ کے انورٹر فینز ہیں, انورٹر اے سیز ہیں, ابھی تو آپ کے فریج فریزرز بھی وہ آ گئے ہیں جو کم لوڈ لے کر اور سیم آؤٹ پٹ دیتے ہیں ایز این ان ایفیشینٹ جو ہے اپلائنس. تو اس سمپل ٹرمز میں جو بجلی ہماری پروڈیوس ہو رہی ہے اس کو ہم کتنے بہتر انداز سے استعمال کر سکتے ہیں. بالکل ٹھیک. سر میں نے سب سے پہلے آپ سے یہ سوال اس لیے پوچھا تھا کہ ہماری ناظرین کو پتہ چل سکے کہ ہم انرجی پہ بات کرنے والے ہیں. میں چاہوں گا کہ تھوڑا سا آپ اپنی جرنی کے بارے میں بتائیے کہ یہ جو سفر ہے پرٹیکولر ایک انرجی پہ آپ نے کام اسٹارٹ کیا اس کو ریفلیکٹ کرتے ہوئے پاکستان پہ آؤں گا. پاکستان کے اندر جو یوتھ ہے آپ سمجھتے ہیں ہمارے اندر اتنا پوٹینشیل ہے کہ ہم انرجی کرائسس کو ختم کر سکیں, کوئی ایگزیکیوشن دے سکیں, کوئی آئیڈیاز دے سکیں. ہمارے یوتھ میں اتنا پوٹینشیل ہے. بینگ اے انرجی ایفیشنسی کنسلٹنٹ آپ کا کیا خیال ہوگا؟ جی امتیاز صاحب, بالکل جو ہے ہمارے ملک کے اندر بہت پوٹینشیل ہے, بہت پوٹینشیل ہے. بہت سارا جو ہے ڈسکورڈ پوٹینشیل ہے, اس کے علاوہ بہت سارا پوٹینشیل ایسا ہے جو انڈسکورڈ ہے. تو ایز فار ایز جو اسکل سیٹ جس کو آپ کہتے ہیں اس کی کمی نہیں ہے پاکستان کے اندر. اور یہ انرجی ایفیشنسی اور اس کا سارا جو ہے وہ معاملہ ایک بہت اچھے اور ایک ہائی لیول کے اوپر جا سکتا ہے. جو صرف ہمارا پرابلم ہے نا وہ دو چیزیں ہیں, دیٹ از ایڈوکیسی, ٹھیک ہے نا, اور دوسرا جو ہے جس کو ہم آؤٹ ریچ کہتے ہیں. ابھی آپ ٹی وی کے اوپر دیکھتے ہیں آپ کے مختلف اشتہار آتے ہیں, شیمپو کا آتا ہے, صابن کا آتا ہے, واشنگ پاؤڈر کا آتا ہے اور وہ آتا ہے. اچھا, اور اس کے علاوہ اگر جو کوئی اپلائنسز مینوفیکچر بھی کر رہے ہیں وہ صرف اپنے اپلائنس کی بات کرتے ہیں کہ ہمارا اپلائنس کتنا اچھا ہے اس کے اندر. لیکن جو مین ایلیمنٹ ہے نا جس کو ہم آؤٹ ریچ یا جو ایجوکیشن آف میسز کہتے ہیں وہ لیک کرتا ہے. ٹھیک ہے, ابھی آپ دیکھیں پورے پاکستان کے اندر دیر آر سو مینی انسٹیٹیوٹس جو سو مینی آرگنائزیشنز جو انرجی ایفیشنسی اور کنزرویشن کے اوپر کام کر رہے ہیں. لیکن جو ایک سمپل آدمی ہے, جیسے آپ نے میرے سے پہلا سوال کیا کہ انرجی ایفیشنسی ہے کیا, تو اس کا جو بیسک انڈرسٹینڈنگ ہے دیٹ از لیکنگ. ابھی بھی آپ گھروں کے اندر جائیں, اگر آپ دیکھیں بہت سارے پنکھے لگے ہوئے ہیں جو آج سے 30 سال پہلے یا 20 سال پہلے جب وہ گھر بنا تھا یا اپارٹمنٹ بنا تھا وہی لگے ہوئے ہیں. اچھا, اس کے پیچھے جو ہماری ایک سوچ ہے وہ سوچ یہ ہے کہ یار ہم اس کو تب تک چینج نہیں کریں گے جب تک یہ خراب نہیں ہوگا. ٹھیک ہے. اچھا, یو ڈونٹ ریئلائز کہ یار وہ جو پنکھا ہے وہ کتنی زیادہ انرجی آپ کی کنزیوم کر رہا ہے. ٹھیک ہے. اچھا, اسی طرح آپ گھروں کے اندر جائیں, اے سی لگے ہوئے ہیں, ونڈو اے سی لگے ہوئے ہیں جو آج سے 30 سال پرانے ہیں, جو جنرل کے اے سی یا نیشنل کے اے سی جو ہیں وہ لگے ہوئے ہیں. اچھا, وہ 2 ٹن کے ہیں یا 1.5 ٹن کا ہے. جب آپ اس کا کمپریسر آن کرتے ہیں آپ کو فیل ہوتا ہے کہ وہ انرجی کنزیوم کر رہے ہیں. ٹھیک ہے نا. ابھی آپ اپنے گھر میں اگر انورٹر آپ کا اے سی لگا ہوا ہے, آپ اس کو جب آن کرتے ہیں بھلے آپ 22 ڈگریز کے اوپر کر لیں لیکن آپ کو وہ اس طرح سے ایک دم لگتا نہیں ہے کہ وہ جوس سک کر رہا ہے. ٹھیک ہے.
تو یہ جو بیسک نالج ہے اور جو بیسک جو انفارمیشن ہے, اویئرنیس, یس, دیٹ از لیکنگ. پوٹینشیل, بہت پوٹینشیل ہے, ٹھیک ہے نا. مطلب ابھی جیسے آپ دیکھ لیں, میں آپ کو ڈفرینٹ آرگنائزیشنس کے جو ہے لاہور میں, اسلام آباد کے اندر ایسی آرگنائزیشنز ہیں وہ کام کر رہی ہیں. پاکستان کے اندر ایک اتھارٹی ہے جو انرجی کنزرویشن اور اس کے اوپر وہ اتھارٹی وہ کر رہی ہے. دے آر ورکنگ ود فین مینوفیکچررز, دے آر ورکنگ ود موٹر مینوفیکچررز, ٹھیک ہے نا. بلب والوں کے ساتھ انہوں نے کام کیا, لیکن جو اس کی آؤٹ ریچ ہے وہ جو میسز کے پاس ہے وہ نہیں جاتی, جس کی وجہ سے وہ ہے. ابھی انرجی جو ہے اگلے 20 سال کے اندر 2 دنیا میں سب سے بڑے کرائسس ہوں گے. ون پانی کا, ٹھیک ہے, اور دوسرا جو آپ کا انرجی کا کرائسس ہوگا. تو جو ہم کرنٹ سچویشن کے اندر ہیں ابھی, اس کی آپ جو ریپریکشنز ہیں وہ آپ دیکھیں کہ اس کے اوپر بھی انرجی کا, یا مطلب انرجی از ناٹ اونلی بجلی, آپ کا جو آئل ہے وہ بھی اس کے اندر آتا ہے. تو ان سب چیزوں کا وہ ہے. تو ان 2 سب چیزوں کا کرائسس ہوگا. دیر از اے لاٹ آف پوٹینشیل, ٹھیک ہے. پاکستان کے اندر اب سولر جیسے ہے بہت وہ آیا, تو پاکستان کے اندر جو سکل سیٹ ہے اس کی کمی نہیں ہے جی. اس کی پالشنگ اور اس کی انہانسمنٹ جو ہے, دیٹ از واٹ از ریکوائرڈ. بالکل ٹھیک, بالکل ٹھیک. سر آپ کے سوالوں میں بڑے کراس کوشچن ہیں, میں آپ سے ضرور کراس کوشچن بھی کروں گا, لیکن یہاں پہ لیں گے ایک چھوٹا سا بریک. ناظرین آپ نے جانا کہیں بھی نہیں ہے, رہنا ہے ہمارے ساتھ. ملتے ہیں ایک چھوٹے سے بریک کے بعد. اسٹے ٹیون, اسٹے ود اس. صاحبہ جیسے جیئں انہनि ॻाल्हि कई उस्मान साहिब, त पाण अवेयरनेस जी तमामु घणी कमी आहे. असीं बेशक उहा करियर काउंसलिंग हुजे, एनर्जी क्राइसिस जे बारे में हुजे, रोड सेफ्टी जे बारे में हुजे, बीइंग अ ट्रेनर अमीं इन ॻाल्हि खे कीअं सम्झो थियूं, ऐं अहम ॻाल्हि इहा आहे त अवेयरनेस खे पाण कीअं वधाए सघूं था. प्लीज़. ॾिसो, अवेयरनेस ई सभु कुझु हूंदी आहे, छो जो अवेयर तव्हां हूंदो त ई तव्हां पाण खे बहितर बनाए सघंदो, ऐं जेके नुक़सानदेह शयूं आहिनि उन्हनि खे तव्हां घटाए सघंदो, ऐं जेका फ़ाइदोमंद शयूं आहिनि उनखे अपनाए सघंदो. त अवेयरनेस जीअं असां वर्क कंदा आहियूं, मां इन फील्ड सेमिनार्स कंदी आहियां, सेशन्स कंदी आहियां, पॉडकास्ट कंदी आहियां, ऐं मां कीप शेयरिंग. लाइक हाणे तव्हां सां ॻाल्हाईंदमि, असां डिस्कस कंदा आहियूं, प्रोडक्टिव डिस्कशन कंदा आहियूं. ॾिसो, टाइम मैनेजमेंट हुजणु घुरिजे इंसान जी लाइफ में. तव्हांजो हिकु हिकु मिंट क़ीमती हूंदो आहे. जीअं असांजो कराची में हिकिड़ो मसइलो आहे कि असांजो सॼो टाइम रोड ते थो निकिरी वञे, जिथे वञो सॼो टाइम असांजो रोड ते थो निकिरी वञे. त बहितर इहो आहे कि एतिरी प्रोडक्टिविटी तव्हांजे अंदरि हुजणु घुरिजे कि तव्हां पंहिंजी नॉलेज में तमामु घणो, हिकिड़ी थर्स्ट हूंदी आहे न इंसान खे. हाणे यूट्यूब आहे, छो त यूट्यूब जो जेको दौरु आहे न, इन में तव्हां कुझु नए स्किल अडॉप्ट कयो. फ्री स्किल्स तव्हांखे यूट्यूब सां मिली सघनि थियूं. जीअं मां पंहिंजी अम्मी जी मिसाल ॾींदमि, हो प्रोफेसर आहे, होम्योपैथिक डॉक्टर आहे, पर हू निटिंग जा नया नया तरीक़ा यूट्यूब ते सिखंदी आहे. त तव्हां सभु कुझु सिखी सघो था अगरि तव्हांजे अंदरि थर्स्ट आहे, ऐं थर्स्ट तव्हांखे पैदा करणी पवंदी. बिल्कुलु ऐसा. हा, त पोइ तव्हां हर शइ करे वेंदो. ऐं असां सेशन, सेमिनार, हेॾां होॾां जेको बि आहे, इलाही अवेयरनेस थी सघे थी. यूट्यूब जा ऐं सोशल मीडिया जा जेके प्लेटफॉर्म्स आहिनि वो तो भरिया पे हैं नॉलेज से. बिल्कुल सही. सर मैं समझता हूँ आप थोड़ा सा सिंधी समझते होंगे, आप थोड़ा समझ रहे होंगे कि हम क्या बात करना चाह रहे हैं. मैडम का कहना है कि भाई हम अवेयरनेस को ज़्यादा से ज़्यादा फैलाना चाहिए. और आजकल जो यूट्यूब का ज़माना है, कह रही हैं कि मेरी जो मम्मा है वो होम्योपैथिक डॉक्टर हैं, लेकिन निटिंग के नए जदीद तरीके सीख रही हैं. मतलब उन्होंने कपड़ों की सिलाई वगैरह वो सारी चीजें निटिंग, वूल के और वो क्रोशिया एंड एवरीथिंग. सर बैक टू यू. अगर हम रिन्यूएबल एनर्जी की बात करें तो इस बारे में आपका क्या ख्याल होगा? रिन्यूएबल एनर्जी, इट इज़ जस्ट लाइक कि आप सड़क के ऊपर खड़े हुए हैं, आपके पास एक गाड़ी आकर रुकती है और वो आपको एक बैग देती है, और जब आप बैग खोलते हैं उसमें बहुत सारा जो है पैसा होता है, ठीक है. और वो गाड़ी वाला आपको कहता है कि आप ये यूटिलाइज करें, ठीक है. मैं आपसे रिन्यूएबल एनर्जी या सोलर एनर्जी, रिन्यूएबल में हमें अगेन सिर्फ ज़्यादातर लोगों को सोलर एनर्जी का पता है इस मुल्क, लेकिन अगर आप उसको देखें तो ये हमें अल्लाह ताला ने एक रिसोर्स दिया है, उसका रोशनी का, सूरज की रोशनी का,
جو ہم ایک پوٹینشیل یوز کر سکتے ہیں اور یوز کر بھی رہے ہیں. ابھی آپ کراچی جیسے یا پاکستان کے کتنے اور چھوٹے شہر ہیں, ہر جگہ پر آپ دیکھیں ہر بندے نے اپنی اپنی کیپیسٹی, فائنینشیل کیپیسٹی اور اپنے لوڈ کیپیسٹی کے حساب سے سولر انسٹال کیا. سو آپ یہ دیکھیں کہ اگر پچھلے 5 سال, آپ 10 سال مت جائیے, 5 سال میں کتنے زیادہ جو ہے سولر وہ انسٹالیشنس ہوئی. اچھا, ان انسٹالیشنس کی وجہ سے ابھی ہم اس نٹی گریٹی میں نہیں جاتے کہ جو اس کے جو ٹیرفس ہیں, ٹھیک ہے, اس کی بات نہیں کرتے, ہم صرف اس کی پروٹیکشن کی بات کرتے ہیں. دیٹ ہیز بین ہیومنگس. اچھا, واٹ ڈز دیٹ مین فار دی گریڈ؟ واٹ دیٹ مینس فار دی گریڈ از کہ گریڈ کے اوپر اگر لیٹ سے, میں ہائپوتھیٹیکل آپ کو بات بتا رہا ہوں, کہ اگر 100 کلو واٹ کا لوڈ آتا تھا تو ابھی جو ہے وہ لوڈ ایٹ لیسٹ 25% کم ہوا ہے, بیکاز لوگوں نے, جیسے میں نے بتایا, اپنی فائنینشیل کیپیسٹی اور اپنی لوڈ کیپیسٹی کی بیسس کے اوپر اپنے گھروں پہ سولر لگائے ہیں. جن لوگوں نے پورا لوڈ نہیں بھی لے سکتے, انہوں نے صرف 2 پلیٹیں لگا کر کہ یار چلو ٹھیک ہے, جو ہمارے چارجنگ پوائنٹس ہیں یا فریج ہے یا اگر انہوں نے واٹر کولر لگایا یا وہ کچھ سولر کے اوپر ڈائیورٹ ہو جائے. ٹھیک ہے, تو وہ ہے. دوسرے سائڈ پہ آپ آ جائیں کہ اگر پچھلے 5 سال میں آپ دیکھیں کہ کتنی سولر انسٹالیشنز ہوئی ہیں, اس کا بینیفٹ ان ٹرمز آف بزنس کتنا ہوا, اس کا بینیفٹ ان ٹرمز آف ریونیو ٹیکسیشن کتنا ہوا, اور اس کا بینیفٹ ان ٹرمز آف کہ اگر میرے گھر پہ ابھی سولر لگا ہوا ہے, جو لگا ہوا بھی ہے, میں ابھی دن کے ٹائم پہ کسی بھی وقت جو ہے, مطلب میں ہیزیٹیٹ نہیں کرتا کہ اے سی آن کروں یا پنکھا آن کروں یا وہ ہے, بیکاز آئی نو کہ وہ جو ہے بجلی پروڈیوس ہو رہی ہے اور وہ ہے. سو جو آپ کا بیسک سوال تھا, میں نے تھوڑا سا اس کا بیک گراؤنڈ بھی بتایا کہ رینیوبل انرجی کا کیا فوائد ہیں. تو یہ سارے ڈائنامکس آپ اس کو اگر ایک پاٹ کے اندر ڈالیں تو رینیوبل انرجی یا سولر آپ اس میں لے لیں, ٹھیک ہے نا, تو اس کے ہر ایلیمنٹ پہ کوئی ایسی چیز نہیں ہے جہاں پہ آپ کہہ سکیں کہ فائدہ نہیں. ٹھیک ہے, بزنس آپ میں نے بتا دیا, گریڈ بتا دیا, میں نے آپ کو کنزیومر کے حساب سے بتا دیا. ابھی آپ دیکھیں کہ کتنی مطلب یہ آپ کراچی سے باہر نکلیں, جھمپیر کا علاقہ ہے, وہاں پر جو ونڈ ٹربائنز لگے ہوئے ہیں. ہم بہت سارے پاکستان میں ٹیکسٹائل انڈسٹری ہے, اسٹیل کمپنیز ہیں جو اسٹیل مینوفیکچررز ہیں, ان کے ساتھ کام کر رہے ہیں جن کے وہاں پہ پلانٹ لگے ہوئے ہیں. اچھا, وہ انرجی پروڈیوس کر رہے ہیں اس کو, اگین وہ گریڈ کو جو ہے اس کا فائدہ ہو رہا ہے. اسی طرح سے سولر پارکس بنے ہوئے ہیں. ٹھیک ہے, قائد اعظم سولر پارک ہے پاکستان میں, وہ ہے. ٹھیک ہے, عمر کوٹ کے پاس ایک بہت بڑا سولر پارک ہے, وہ ہے. تو اس کے فوائد ہی فوائد ہیں اس ساری چیز کے, ان آل اسپیکٹس, وہ ہے. اور اگر آپ ویسے پاکستان کی جو NTPC رپورٹ ہے جو نیشنل ٹرانسمیشن والے ریلیز کرتے ہیں, اگر آپ وہ دیکھیں تو جو پروڈکشن ہے اس کا ایشو نہیں ہے. ٹھیک ہے, مین ایشو از لائن لاسز. ٹھیک ہے, اور جو اس کی ڈسٹریبیوشن آگے ہو رہی ہے اس کے ایشوز ہیں. بالکل ٹھیک, بالکل ٹھیک سر. آپ سے بات دوبارہ کنٹینیو کریں گے. میرن صاحبہ جی سر ॻाल्हि पिया कनि क्राइसिस जे हवाले सां बि, असीं बि ज़रूरु इन ॻाल्हि ते थोरो फोकस कंदासीं. अवी रोड एंड सेफ्टी जी ट्रेनिंग्स ॾींदा आहियो, ख़ासि तौर ते कहिड़ा इश्यूज़ अचनि था जंहिंजी अवेयरनेस माण्हुनि ताईं पहुचाइणु ज़रूरी आहे, जिन जो वक़्तनि फ़वक़्तनि ट्रेनिंग ॾियणु ज़रूरी आहे? रोड सेफ्टी जी जे जी हवाले जी सां जी जी ॾिसो, रोड सेफ्टी में जेको आहे न, तव्हांखे हर शइ ॾाढी ज़रूरी आहे. जीअं तव्हां ड्राइविंग कयो था त तव्हांजी जेका गाॾी आहे हुनजी मेंटेनेंस, वरी तव्हांजो कंट्रोल, अलाइनमेंट. रोड ते अचो था त तव्हांखे सिग्नल्स जी पहचान हुजणु घुरिजे. रोड ते तव्हां जेको आहे उहो छा चइबो आहे, स्पीड लिमिट्स तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे. तव्हांखे बेल्ट पाइणो आहे, सेफ्टी जा जेके प्रिवेंशन्स आहिनि, बेल्ट पाइणी आहे. ऐं तव्हांजा जेके बराबरि में वेठा हू बि लाज़मी बेल्ट पाइनि, त तव्हांखे चालान अची वेंदो. सभिनि खे अॼुकल्ह अची वियो आहे, गिफ्ट हर कंहिंखे मिले थो. बिल्कुलु. अच्छा मैडम, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जेका मुंहिंजे ज़हन में हमेशह तरंदी रहंदी आहे.
त फॉरेन में ॿियनि कंट्रीज़ में इन्हनि सभिनी रूल्स एंड रेगुलेशंस जी अमल बरदारी थिए थी, अमल कनि था माण्हू ऐं अमल पैरा थियनि था, पर बिल्कुलु। पाकिस्तान में अवी सम्झो थियूं बीइंग अ ट्रेनर त इन शइ जी थोरी फुकदान आहे। ईअं माण्हू इन शइ खे संजीदा छो नथा वठनि, हिन जे पुठियां रूट कॉज़िस का ॾिसो न, रूट कॉज़िस इहो ई आहे न कि असां लॉ एंड ऑर्डर खे उन लेवल ते इम्प्लीमेंट नथा कयूं, असां हो हेठां खां पैसा ॾेई निकिरी वेंदा आहियूं। ॾिसो हाणे चालान अचणु शुरू थिया आहिनि त तव्हां ॾिसो बेल्ट हर को पाए थो, हेलमेट पाइनि था, स्पीड लिमिट खे फॉलो कनि था। अच्छा ॾिसो न, फॉरेन कंट्रीज़ में गाॾियुनि में डिस्टेंस हुजे, असां सभु गाॾियूं चिपकाए हलाईंदा आहियूं। ही सभु शयूं जेके आहिनि न, हाणे गाॾी खे टक्कर लॻी वञे थी, तव्हांजी गाॾी जो जेको एस्थेटिक लुक आहे उहो ख़राबु थो थिए, एक्सीडेंट थियनि था, बाइकर्स खे लॻनि था, हुननि खे हेलमेट पातल आहे ख़ुदा न ख़ास्ता। हाणे ॾिसो न, असां विक्टिम फैमिलीज़ ते कमु कयूं था, RTA विक्टिम फैमिलीज़ ते कमु कयूं था। एक्सीडेंट में लाइफ लॉस, अगरि तव्हां रेशो ॾिसो न त ॾींहं में कोई 15-20 माण्हू गुज़ारे था वञनि, ही इलाही वॾो लॉस आहे। ऐं तव्हां ॾिसो न, अहिड़ा असां माण्हू ॾिठा आहिनि जेके 15-15, 16-16 माण्हू हिकु माण्हू ते डिपेंड कनि था ब्रेड अर्निंग जे लाइ। हो ब्रेड अर्नर हली थो वञे, पोइ माण्हू सभु तितर बितर था थी वञनि, फैमिली या ॿार, नंढा ॿार आहिनि। सही आहे न? बिल्कुल सही गाल कही है सर। मैं अगेन आपके टॉपिक पे आना चाहूँगा। विंड टर्बाइन्स की हमने बात की थोड़ी देर पहले, मैं खुद सोच रहा था कि इस पे बात करनी चाहिए। विंड टर्बाइन्स के अंदर मैं समझता हूँ बड़ा पोटेंशियल है, और हमें ये भी पता है कि थोड़ी देर पहले हमने इंट्रोडक्शन में ही कहा कि पाकिस्तान के अंदर यूथ के अंदर बड़ा पोटेंशियल है, उनको अपॉर्चुनिटीज़ मिलनी चाहिए, इम्प्लीमेंटेशन होनी चाहिए और उनके आइडियाज़ को एड्रेस किया जाए। अब रिसेंट मेरे साथ एक नौजवान की मुलाकात हुई जो कि विंड टर्बाइन पे काम कर रहे हैं, बहुत अच्छा प्रोजेक्ट उनका चल रहा है और स्मॉल लेवल पे, आई मीन डोमेस्टिक लेवल पे वो बहुत कमाल का रिजल्ट दे रहा है। यहाँ पे इम्प्लीमेंटेशन नहीं है, उसकी क्या वजह है? उनका मुझसे सवाल था कि सर हम ये प्रोजेक्ट कई दफ़ा बारहा हम लोगों के पास ले जा चुके हैं, लेकिन किसी की कोई हाकारी जवाब नहीं है, मस्बत जवाब नहीं। इसके बारे में आपका क्या ख्याल होगा? देखिए, इस तरह के जो माइक्रो और मैक्रो लेवल के बहुत सारे प्रोजेक्ट्स हैं, बहुत सारे लोग हैं जो डिफरेंट एनर्जी के मतलब प्रोडक्ट्स बना रहे हैं, चीज़ें बना रहे हैं, वो है प्रॉब्लम। जैसे मैडम ने जिक्र किया अभी कि हमारी हर चीज़ की, अगर आप किसी भी चीज़ की पॉलिसी उठाएं, वो पॉलिसी वहाँ पर है, उसकी इम्प्लीमेंटेशन जो है और उसकी एक्सेस जो है वो आपको उसकी जिसको रसाई कहते हैं वो नहीं है, ठीक है। अच्छा, अगर वो आपको रसाई मिल भी जाए, आपके इतने ब्लॉकेड्स हैं, इतनी रेड टेप है कि वो आप उस हद तक पहुंच ही नहीं सकते। दैट इज़ वन एलिमेंट। सेकेंड एलिमेंट जो है कि जो हमारा एक ओवर लास्ट आई वुड से 30 इयर्स जो एक कल्चर हमारा बन गया है कि हम कहते हैं कि यार ये हमारा घर है ना, ठीक है, एज लॉन्ग एज हमारा घर की इनसाइड सेफ है, ठीक है, तो वी डोंट केयर कि व्हाट हैपन्स आउटसाइड। अभी आप ये देखें कि अक्सर आपने ये देखा है कि आपके जो घर में जो हाउस हेल्प है वो काम कर रही है, आपके घर का जो भी कचरा हुआ वो उन्होंने उठाया, आपका घर साफ कर दिया, ठीक है, घर से निकले उन्होंने वो थैली उठाई और घर के बाहर कहीं फेंक दी उन्होंने, ठीक है। तो वो जो एलिमेंट और वो जो माइंडसेट है कि यार मतलब एज लॉन्ग एज आई एम ओके, ठीक है ना, तो बाकी डज नॉट मैटर, सही, वो जब तक सोच शेड नहीं होगी कि यार यू नो मतलब हम एक पोटेंशियल लेवल के ऊपर लेकर आए, ठीक है, आप एक पोटेंशियल टैलेंट एक्विजिशन जिसको आप कहते हैं, ठीक है, मैडम ने जैसे जिक्र किया थोड़ी देर पहले, कैरियर एडवांसमेंट या कैरियर काउंसलिंग या कैरियर एडवाइस जिसको कहते हैं, वो पोटेंशियल जो आपका जो एक पूल है, जो आपने चीज़ें मतलब आपके पास जो टैलेंट है उसको उस पूल के अंदर नहीं डालेंगे तब तक ये चीज़ें नहीं होंगी और हर बंदा आइसोलेशन में काम कर रहा होगा, ठीक है। अभी जैसे फॉर एग्जांपल मैंने मैडम से ऑफ एयर हमारी बात हो रही थी, तो आई डिड नॉट नो दैट देयर वाज एन ऑर्गेनाइजेशन लाइक मैडम्स एग्जिस्टेड, ठीक है।
अच्छा, उसकी क्या वजह है कि बिकॉज मैडम और इनकी ऑर्गेनाइजेशन जो है वो एक अपने तय काम कर रहे होंगे, ठीक है, उसको प्रोजेक्शन जो है वो नहीं मिल सकती या मिल सकी उस तरह से, तो वो है। तो ये टैलेंट का फुकदान नहीं है, पॉलिसीज़ का फुकदान नहीं है, फुकदान है इम्प्लीमेंटेशन का। उसको इम्प्लीमेंट आप कैसे करते हैं? आप हज़ार चीज़ें आप ले आएँ यहाँ पे मार्केट के अंदर, बहुत सारी चीज़ें आपके पास हैं, बहुत सारी आइडियाज़ हैं, लेकिन उनकी इम्प्लीमेंटेशन जो है एक कॉन्क्रीट नेशनल लेवल पे, दैट इज़ लैकिंग। इसलिए जो हज़रत जो आपके पास आए और जिन्होंने वो आपको वो दिया प्रोजेक्ट दिखाया, तो उनकी कोई रिकग्निशन नेशनल लेवल पे या प्रोविंशियल लेवल पे नहीं है, बिकॉज उस टैलेंट को कोई एक्वायर नहीं करना चाहता। बिल्कुल ठीक, बिल्कुल ठीक। नाज़रीन, पाणी ते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे। वेलकम बैक नाज़रीन, हिकु ॾेढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अच्छा मैडम, अवी बीइंग अ ट्रेनर, असांजो जेको माइंड सेट आहे, जेका माइंड ग्रोथ आहे, असीं पंहिंजी ज़िंदगीअ में छा करणु चाहियूं था, असांजा हदफ ऐं गोल क्लियर न हुजनि था, या त पोइ असीं स्टक माइंडेड हुजूं था, फिक्स्ड माइंड सेट आहे, कीअं ग्रो करे सघूं था? माइंड ग्रोथ पॉसिबल कीअं आहे? इन जे लाइ कहिड़ियूं शयूं सोचणियूं, पढ़णियूं ऐं लिखणियूं, ऑब्ज़र्व करणियूं पवंदियूं? प्लीज़। ॾिसो, असां ह्यूमन बीइंग इटसेल्फ जेको आहे न हिकिड़ो मौज़ो आहे, ठीकु आहे। Okay. असांजो जेको दिमाग़ अलाह सां ॾिनो आहे न, असांखे अलाह सां अशरफुल मखलूकात ठाहियो आहे, नो डाउट। ठीकु आहे। उहो असांजे दिमाग़ जी वजह सां, इहा जेका ब्रेन जी जेका असांजो कंट्रोल आहे न, इहो जानवरनि में न हूंदो आहे। त इन ई वजह सां असां जेको ॻाल्हाए सघूं था, हर शइ खे कंट्रोल करे सघूं था, असां इन्वेंशन्स कयूं था, इहे सभु असांजो माइंड सेट अचनि था। आइंस्टाइन जेको आहे हुन लाइक 5% लाइक 3% पंहिंजे ब्रेन खे यूज़ कयो, असां ओतिरो यूज़ न पिया कयूं। त तव्हां ॾिसो न, हुन सिर्फ़ु 5% ई यूज़ कयो, त हुन केतिरी इन्वेंशन्स करे छॾियूं, छा छा न डिस्कवर कयईं। त अगरि ईअं ई असां पंहिंजे दिमाग़ खे कंट्रोल कयूं, त उहो चवंदा आहिनि न कि दिमाग़ खे कंट्रोल करे था शमा खे जलाए सघो था, बुझाए सघो था, तव्हां लोहे खे बेंड करे सघो था। बेसिकली तव्हांजे दिमाग़ में इलाही पावर आहे। त बेसिकली जेको लाइफ हले थी, यूनिवर्स में कॉस्मिक एनर्जी आहे, उहा कॉस्मिक एनर्जी सॼो स्टोर कंदी आहे असांजी एनर्जी खे, असांजी वाइब्रेशन्स खे, असांजी थॉट्स खे। असां जेके ॻाल्हायूं था, चवंदा असां जेके लफ़्ज़ ॻाल्हायूं था, उहो मथे वञी स्टोर था थी वञनि। बददुआ छा हूंदी आहे, नज़र बद छा हूंदी आहे, इहा सॼी एनर्जी जेका आहे स्टोर थी वेंदी आहे, पोइ इहा वापसि ईंदी आहे, पलटंदी आहे। असां दुआ घुरंदा आहियूं न, त चवंदा आहिनि न कुन थींदो। त माइंड साइंसिस ऐं ही जेके इस्लाम आहे, सभु पैरेलल हले थो। त अलाह साईं असांखे हर शइ जो डिस्क्राइब करे छॾियो आहे, असांखे ॿुधाए छॾियो आहे कि असां कीअं ज़िंदगी गुज़ारियूं, असां कीअं ॻाल्हाए सघूं था, असां कीअं ॿुलाए सघूं था। हाणे तव्हां जेका सोच रखो था न, उहा सोच थींदी वेंदी। बिल्कुलु ठीक, ठीकु आहे न। तव्हां सोचंदो, हाणे मां तव्हांखे हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾियां, नंढड़ी एग्ज़ाम्पल आहे कि हुन में असांजी लाइफ में चेक हो अचनि था, बिल अचनि था, ख़र्चा थियनि था, असां चऊं ॾाढा ख़र्चा थी विया आहिनि, हाणे छा थींदो? त उहा शइ असांजी वधंदी वेंदी। जंहिं शइ ते तव्हांजो फोकस हूंदो न, उहा शइ तव्हांजी वधंदी वेंदी, ऐं जंहिं शइ ते तव्हांजो फोकस न हूंदो न, उहा शइ घटंदी वेंदी। हाणे तव्हां अगरि फोकस कयो, ख़र्चा आहिनि, ठीकु आहे, पर असां हिननि खे इनकम खे पंहिंजे वधाइण जे लाइ हाणे छा जॉब करे सघूं था, असां कहिड़े बिज़नेस करे सघूं था कि असांजो पैसो अचे। त पैसे जी जेका रवानी आहे न लाइफ जे अंदरि, उहो असां पंहिंजे दिमाग़ सां छिके सघूं था। जॾहिं असां दिमाग़ खे, हाणे सुनो, बेसिकली को कॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे। सबकॉन्शियस माइंड में हर शइ स्टोर थींदी वेंदी आहे, उहा शइ तव्हांखे बेसिकली रन कंदी आहे। तव्हांजो जेको करंट प्रेज़ेंट माइंड आहे न, उहो त तव्हांखे हलाए थो, उहो बेसिकली तव्हांजे कंट्रोल में आहे, पर तव्हां कंट्रोल में आहियो पंहिंजे सबकॉन्शियस माइंड में। नंढो ॿारु हूंदो आहे, हुनजो हिकिड़ो नंढिड़ो दिमाग़ हूंदो आहे, हिन में 5 सालनि ताईं सॼी एनर्जीज़ हुन में स्टोर थींदियूं वेंदियूं आहिनि। त चवंदा आहिनि न, ॿारु पंहिंजे माउ जे पेट मां कोरो कागज़ ठही न ईंदो आहे। जॾहिं ॿारु ईंदो आहे त उहो पंहिंजी माउ जी सॼी नॉलेज खे खणी ईंदो आहे पाण सां गॾु। हुन खां पोइ जॾहिं उहो वॾो थींदो वेंदो आहे, त पंहिंजे सॼे इन्वायरमेंट खे एब्ज़ॉर्ब करे हुनजी पर्सनैलिटी ऑलरेडी डेवलप थींदी आहे। त उहा शइ पोइ आहिस्ता 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 निकिरंदी वेंदी आहे। चवंदा आहिनि, हे ॿारु किथां सिखियो, हे किथां आयो, इहे सभु शयूं असांजे दिमाग़ में स्टोर हूंदियूं आहिनि।
त तव्हांजी जेका ओवरऑल जेका ॾिसो असां ॿई वेठा आहियूं न, तव्हांजो हिकिड़ो ओरा आहे, मुंहिंजो हिकिड़ो ओरा आहे, असां ॿिन्ही जो ओरा मैच न कंदो न, असां अनकंफर्टेबल रहंदासीं। त ओरा लैंग्वेज बि आहे, ओरा एनर्जी बि आहे। त ही सभिनि शयुनि खे ॾिसो, पॉज़िटिव माइंडसेट खणी जॾहिं तव्हां दुनिया में वेंदो त तव्हां ॿियनि खे बि हील कंदो, तव्हां पाण खे बि हील कंदो। ऐं ही शइ मेडिटेशन सां ऐं सेल्फ कंट्रोल सां पॉसिबल आहे। बिल्कुलु ठीक, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। सर, अगर आपको मिनिस्टर फॉर एनर्जीज बनाया जाता है, क्या इकदामात होंगे जो आते साथ आप स्टार्ट करेंगे? जाहिर ऑब्जर्वेशन तो होगी पाकिस्तान में क्या मसला चल रहा है, लेकिन आइडियाज तो होंगे ना, लिस्ट डाउन तो हम कर सकते हैं ना, टू डू लिस्ट तो बना सकते हैं ना कि यार आने वाले 5 सालों में हम ये कर सकते हैं। तो सबसे सिंपल और सबसे जो लो हैंगिंग फ्रूट है वो है अवेयरनेस और एजुकेशन ऑफ मैसेस। आप मेरी कोई भी वेबिनार देख लें, आप मेरी कोई भी पॉडकास्ट उठा के देख लें, आप मेरे कोई भी ऐसा यूट्यूब के ऊपर या लिंक्डइन के ऊपर देख लें जहाँ पे मैं पब्लिक स्पीकर हूँ या कहीं पे एनर्जी की ट्रेनिंग करा रहा हूँ, मेरा एम्फसिस जो है पर्सनली वो ये होता है कि जो आप एजुकेट जब तक लोगों को नहीं करेंगे ना, ठीक है ना, तब तक कोई चीज़ आगे नहीं चल सकती। बिल्कुल। मैडम अभी बड़ी अच्छी बात कर रही थी कि एक बच्चा जब माँ के पेट में होता है वो सारा मतलब उसकी पर्सनालिटी डेवलपमेंट जो है वो शुरू हो जाती है। हमारे अगर आप उसको साइंटिफिक टर्म्स में देखें, एक्स क्रोमोसोम्स, वाई क्रोमोसोम्स, कुछ उनकी वो पैटर्नल साइड से आती हैं, कुछ मैटरनल साइड से आती हैं, वो उसका सारा कॉम्बिनेशन वो होता है। आप ये कहते हैं कि देखें बच्चा जो है वो जब तक 3.5-4 साल का नहीं होता वो बोलना नहीं शुरू होता। उसको अगर आप सिंपल लेमैन टर्म्स में रखें तो उसके पास एक टेप रिकॉर्डर है, उसमें वो हर चीज़ रिकॉर्ड हो रही है और उसकी जो वो सारा नॉलेज या जो भी मतलब आसपास की चीज़ें हैं कि इस सोफ़े को सोफ़ा कहना है और चेयर को चेयर कहना है, टीवी को टीवी कहना है, लाइट को लाइट कहना है, ये सब उसमें हो रहा है। और जब वो एक सर्टेन एज पे पहुंचते हैं, जिसको अगर आप सिंपल टर्म्स में देखें कि वो जब टेप फुल हो जाती है तो वो फिर बोलना शुरू कर देते हैं। बिल्कुल ऐसा। तो वो जो 3 से 4 साल का अरसा होता है जब तक वो बोलना नहीं, वो एक अवेयरनेस उसके लिए है। बच्चा जो है इंक्विजिटिव होता है, वो आपका लाइट सॉकेट में जो प्लग सॉकेट है उसमें हाथ डालने की कोशिश करता है। अननोन है ना, उसको पता नहीं, अननोन टेरिटरी है, वो डरता नहीं है, क्यूरियोसिटी है बिल्कुल, तो उससे डरता नहीं। तो लेकिन वो जो अवेयरनेस है ना, वो उन पहले 3 से 4 साल में जो बेसिक अवेयरनेस है वो पैदा होती है, ठीक है। सेंस ऑफ सिक्योरिटी, उसको पता है कि ये मेरे वालिदैन हैं, मैं इनके साथ सेफ हूँ, ये मेरे बहन भाई हैं, ये मैं इनके साथ सेफ हूँ, ठीक है, ये मेरे रिश्तेदार हैं, मैं इनके साथ सेफ हूँ, ठीक है। और जब कोई बाहर का आदमी नज़र आता है तो वो थोड़ा सा अनकंफर्टेबल फील होता है। तो द पॉइंट आई एम ट्राइंग टू मेक, और ये एनालॉजी मैंने आपको इसलिए दी है कि आप जब तक उसको अवेयरनेस नहीं करेंगे तो ये आप जो मिशन है आपका या जो आप पॉलिसीज इम्प्लीमेंट करना चाहते हैं वो किसी एक ठोस मुस्बत एंडिंग के ऊपर नहीं पहुंचेंगे। तो कन्वर्सली जो आपका सवाल था कि अगर मैं एक दिन एनर्जी मिनिस्टर बना तो द फर्स्ट थिंग वुड ऑन माय एजेंडा वुड बी अवेयरनेस, एजुकेशन ऑफ मैसेज और आउटरीच। ये these would be 3 things that I would work on. बिल्कुल ठीक सर। मैं आपकी मौजूदगी का फ़ायदा उठाते हुए मैं ये चाहूँगा कि आप एक कंपनी को बड़ी अच्छी लीड पोजीशन पे रन कर रहे हैं, ज़ाहिर है आपकी बड़ी रिस्पॉन्सिबिलिटीज़ होंगी। मैं चाहूँगा कि आप अपने एक्सपीरियंस से हमारे यूथ को इस पोजीशन तक पहुँचने के लिए एक रोड मैप बताएं कि भाई आप लीड पोजीशन पे किस तरह पहुँच सकते हैं, कौन सी चीज़ें होंगी जो आपको लेकर जाएंगी, आपके इंटरपर्सनल स्किल्स कौन से होंगे प्लीज़? देखें, अगर आप अपने हल्का अहबाब में लोगों से बात करें जो नौकरी पेशा हैं या जो वैसे कुछ कारोबार कर रहे हैं, एवरीबडी वांट्स टू बी रिच, एवरीबडी वांट्स टू मेक मनी मोर देन व्हाट दे हैव नाउ, ठीक है। अच्छा,
ہر بندے کے پاس ایک آئیڈیا ہے, ٹھیک ہے, ہر بندے کے پاس ایک سوچ ہے کہ یار ہم یہ کرتے ہیں اور یہ کرتے ہیں. اچھا, ویئر ڈز دی پرابلم سٹ؟ آئیڈیا ہے, اس کی امپلیمنٹیشن نہیں ہے, ٹھیک ہے. اگر امپلیمنٹیشن ہو گئی اور آپ نے اس کو آئیڈیا کو چلا لیا تو اس کے بعد گو گیٹنگ نہیں ہے, ٹھیک ہے نا. آپ کا خیال ہے کہ اچھا یار میں نے فیس بک پیج بنا لیا, میں نے سوشل میڈیا ایکٹیویٹی تھوڑی بہت کر لی, تو میرے پاس کسٹمر جو ہے وہ خود چل کے آئے گا یا مجھے وہ ہوگا. تیسری چیز ہے ریزیلینس, ٹھیک ہے. جب آپ کاروبار کر رہے ہوتے ہیں, کاروبار میں ریزیلینس آپ کو چاہیے, اور وہ ریزیلینس 360 اینگل کے اوپر آپ کو چاہیے. آپ جب آپ کو تنخواہ مل رہی ہوتی ہے, آپ کو پتہ ہے کہ آپ کو 1 تاریخ کو سیلری ملنی ہے, ٹھیک ہے. اب اس کے اندر آپ نے 22 دن کام کیا ہے, ان 22 دنوں کے اندر, مہینے کے اندر آپ کا مے بی شاید 3 دن کام کرنے کا پورا دل نہیں کیا, 1 دن آپ لیٹ آ گئے, 1 دن آپ جلدی چلے گئے, ٹھیک ہے نا, 1 دن آپ کا کانفرنس یا میٹنگ میں گزر گیا, لیکن آپ کو 1 تاریخ کو فالوئنگ منتھ کی آپ کو سیلری مل جائے گی. بالکل. When you are running a business, you have to go and earn. بالکل ایسا ہے. تو وہ جو ریزیلینس اور جو کمٹمنٹ, ڈیڈیکیشن اور ہارڈ ورک جو ہے نا, that is what makes a difference between, that سوچ, that implementation and to the end result of کہ یار ہاں we are sitting at a platform جہاں پہ چیزیں چلیں. تو ہر کسی کا یہ خیال ہوتا ہے کہ جو کاروباری حضرات ہیں, جو بزنس کر رہے ہیں, یار ان کا تو اچھا ہے, صبح کسی کی روک ٹوک نہیں ہے, جس وقت مرضی چلے جاؤ آفس. بٹ ایک آپ جس کو کہتے ہیں نا LOE, جو لیول آف ایفرٹ ہے اور جو مین آورز ہیں, ٹھیک ہے, وہ ان کمپیریزن جو ہے دیر از اے لاٹ آف ڈفرینس. بالکل. اور سب سے آخری چیز میں یہ کہوں گا کہ کنسسٹنسی. ایک چیز آپ کنسسٹنٹ آپ اس کو رکھیں, ٹھیک ہے. آپ کو میں ایک چھوٹی سی مثال دیتا ہوں 2 نون برانڈس کی, ٹھیک ہے, آل اوور دی ورلڈ. ہم لوگ کسی جگہ پر بھی جاتے ہیں, ٹھیک ہے نا, ہم لوگ کچھ کھانا لے رہے ہیں, چپس لے رہے ہیں, کچھ لے رہے ہیں, آپ منہ سے فطرتاً نکلتا ہے یار کوک دینا, ٹھیک ہے. دیر آر ہنڈریڈز آف ادر برانڈز ایز ویل, لوکل بھی ہیں اور ہمارے پاس ویسٹرن بھی ہیں, لیکن وہ ایک وہ نکلتا ہے بیکاز اٹ ہیز ڈیولپڈ اے برانڈ آئیڈینٹی, ٹھیک ہے. ابھی دوسری مثال میں آپ کو ایک کہتا ہوں, ٹھیک ہے نا, ہم کسی چیز کے بارے میں ڈھونڈنا چاہتے ہیں کچھ انفارمیشن, ہم یہ نہیں کہتے کہ اچھا یار جا کے سرچ کر لو, ہم کہتے ہیں گوگل کر لو. ایگزیکٹلی, ٹھیک ہے. تو گوگل از اے سرچ انجن, ٹھیک ہے, لیکن اس کی جو آئیڈینٹی جو بن گئی ہے دیٹ از کہ یار گوگل کر لیں آپ. یس. تو یہ جو ہے نا, یہ سب چیزیں آپ جب اس کو ساتھ لے کر چلیں تو جو ریزیلینس ان لوگوں نے ان انفارمیشن کے اندر وہ کی, دیٹ از بیکاز انہوں نے کنسسٹنٹلی ڈلیور کیا, ٹھیک ہے. اسی پہ تھوڑا سا اور آگے کروں, آپ میکڈونلڈس فار ایگزامپل لے لیں, ٹھیک ہے. میکڈونلڈز آپ لاہور میں کھائیں, اسلام آباد میں کھائیں, پشاور میں کھائیں, کراچی میں کھائیں, کراچی ڈیفنس میں کھائیں, کریم آباد والے میں کھائیں, ناظم آباد میں کھائیں, آپ کو ایک اسٹینڈرڈ ٹیسٹ ملے گا. بالکل, ٹھیک ہے. اس کے پیچھے کیا ہے؟ کنسسٹنسی, ٹھیک ہے. بالکل صحیح. تو یہ جب تک چیزیں آپ کے پرسنل, جیسے میڈم پہلے کہہ رہی تھی وہ جو اورا کی بات کر رہی تھیں, ٹھیک ہے نا, کہ وہ اورا کے اندر نہیں ہوگا, ٹھیک ہے. آپ جو کام کر رہے ہیں ایز اے پریزنٹر, آپ ایکسل کر رہے ہیں اس کام کے اندر, ٹھیک ہے. آپ ایوری ڈے ایک لائیو شو کر رہے ہیں. یو کی ناٹ افورڈ کہ یار اچھا آج جو ہے میں جو میری پریزنٹیشن ہے وہ ڈفرینٹ ہو کل والے پروگرام سے, کہ بھائی آج میں شیو نہیں کرنا چاہتا یا میں آج سوٹ نہیں پہننا چاہتا. نو, وہ کنسسٹنسی جو آپ نے ڈلیور کریں گے تو وہ آپ کو آگے لے کر چلے. بالکل ایسا ہے. تو پیغام جو ہے نوجوان کے لیے, کمٹمنٹ, ہارڈ ورک, ڈیڈیکیشن
and resilience. ग्रेट, वंडरफुल. जिस तरीके से आपने समझाया है वाकई ज़बरदस्त. नाज़रीन, पाणी ते वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी. स्टे ट्यून, स्टे विद अस. वेलकम बैक नाज़रीन. हिकु नंढी साईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं. मैडम, हिकिड़ो सुवालु तव्हां खां जेको ॾाढो कॉन्शियसली आऊं बल्कि कंसर्नली पुछणु चाहींदुसि. पाण हिकिड़ो साल गुज़ारे छॾींदा आहियूं, मार्च खां दिसंबर ताईं, ऐं असांखे इंतज़ारु हूंदो आहे नओं साल ईंदो, आउं नई टू डू लिस्ट ठाहींदुसि, पंहिंजो पाण सां वचन वाइदा कंदुसि ऐं जेके ॻाल्हियूं लिखंदुसि उन ते इम्प्लीमेंट कंदुसि. साल शुरू थियण खां पोइ जनवरीअ जा जॾहिं 20 ॾींहं गुज़रंदा आहिनि, असीं पाण पंहिंजे साॻे हाल में हलिया वेंदा आहियूं. वेरी शॉर्टली टू द पॉइंट आऊं चवां त इस्तक माइंड सेट आहे, ग्रोथ न थींदी आहे. इन जे पुठियां वजूहात कहिड़ा आहिनि? इन जे पोयां असांजो पंहिंजो जिनखे चइजे न कि एनर्जी लेवल आहे. असां ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि आहे, इंसान खे पंहिंजी पूरी न्यूट्रिएंट्स खपनि घुर्जनि. असां मल्टीवाइटामिन्स वठूं नथा, असां बैलेंस डाइट नथा वठूं, पोइ असां इंटरनली वीक थी वेंदा आहियूं, पोइ असांजो ब्रेन बि स्लो थी वेंदो आहे, असांजी बॉडी बि स्लो थी वेंदी आहे. हिकु रीज़न इहो आहे, ठीकु आहे, हिकु रीज़न इहो आहे. ॿियो ॾींहुं असां सुस्तु आहियूं, असां न पंहिंजे सराउंडिंग मां एनर्जी स्टोर कंदा आहियूं ऐं असां सुस्ती जी तरफ़ हली वेंदा आहियूं. त सभिनि खां पहिरियों त असांखे न सुठी फूड इंटेक करणु घुरिजे ताकी असां जिस्मानी तौर ते एक्टिव थी वञूं. हुन खां पोइ असांखे पंहिंजे सर्कल में अहिड़ा माण्हू विहारणु घुरिजनि. हाणे ॾिसो, माशाल्लाह तव्हां एक्टिव आहियो, ठीकु आहे, सर एक्टिव आहिनि, सर ॻाल्हाइनि था त असांखे फील थिए पियो कि न मतिलबु नॉलेज आहे. त अहिड़े माण्हुनि सां विहणु, छो जो मां पंहिंजो सर्कल ठाहियो आहे जंहिंमें माण्हुनि में विज़डम आहे, जेके ॻाल्हाए सघनि था, पोइ उन्हनि मां असां मोटिवेशन हासिल कंदा आहियूं. त ही ॻाल्हि आहे कि तव्हां पंहिंजे सर्कल खे अहिड़ो ज़बरदस्त करे छॾियो कि तव्हां हुतां मोटिवेशन हासिल कयो. ऐं जंहिं तरफ़ तव्हांजो रुझान आहे न, जेका तव्हांजा न्यू ईयर रेज़ोल्यूशन्स आहिनि, उन टाइप जी उन नीश जे माण्हुनि ॾे तव्हां वञो ऐं उन्हनि सां गॾु विहो ऐं पोइ तव्हां हुन शइ खे एडॉप्ट कंदा वेंदो, इंक्रीज़ कंदा वेंदो. बिल्कुलु ठीकु. अच्छा, बीइंग अ ट्रेनर, हिन वक़्त ताईं अव्हां जूं छा ऑब्ज़र्वेशन आहिनि? नौजवान किथे लैक कनि था? मां सची ॿुधाई न, मुंहिंजी धीउ लॉ करे थी, माशाल्लाह. हुननि में पोटेंशियल आहे, हू करणु चाहिनि था. असांजे ॿारनि खे अवेयरनेस, सर्वदी ॻाल्हि, अवेयरनेस जी ॾाढी कमी आहे, अपॉर्चुनिटीज़ कोन्हनि, ठीकु आहे, हू करणु चाहिनि था, किथे वञनि, कंहिंसां वञनि, फाइनेंसिस जी कमी आहे, ठीकु आहे. हाणे जॾहिं तव्हां हिननि खे हे शयूं प्रोवाइड कंदो, हो वञनि था न, उन्हनि खे उन तरीक़े सां हू नथो मिले, रिस्पॉन्स नथो मिले, उन्हनि खे उन तरीक़े सां पैसो नथो मिले. हाणे ॿार आहिनि, हू चाहिनि था कि असां सुठे लेवल ते वञी ऐं पाण खे प्रोजेक्ट कयूं, पंहिंजी शयुनि खे अॻियां छा चइबो आहे हुनखे, पंहिंजी शयुनि खे अॻियां डिस्प्ले कयूं, ॿियनि सां इंटरेक्ट कयूं. त हुन जे लाइ तव्हांखे प्रॉपर ॿारनि खे हिकिड़ी प्लैनिंग करणु घुरिजे ऐं पोइ प्लैनिंग खां पोइ पाण हिकिड़ी सुठी सी टीम ठाहिणु घुरिजे ऐं पोइ अॻियां पंहिंजे पाण खे प्रोजेक्ट करणु घुरिजे. त यूनिवर्सिटी जी ॿार आहिनि, स्कूल जा ॿार आहिनि. हाणे तव्हां करियर काउंसलिंग जी ॻाल्हि पे कई, त मुंहिंजी धीउ जेका आहे, मां ईअं नंढी सी एग्ज़ाम्पल बि ॾियां. मुंहिंजी धीउ खे 6th क्लास खां ख़बर ई कि मूंखे लॉ करिणो आहे, छो जो हुनखे स्कूल में करियर काउंसलिंग जो ऑप्शन मिलियो. हाणे असां आहियूं, हिकिड़ी शइ कयूं था, पोइ ॿी शइ ते वञूं था, ईअं मां नाला न वठंदमि, ॿी शइ कयूं था, असां न टिंगल मिंगल था थी वञूं, पोइ असांजो को हू न आहे, पोइ असां हे बि आहियूं, असां हो बि आहियूं, नाला नथी वठां, त तव्हां सम्झो था न. त ही शइ नौजवाननि खे न करणु घुरिजे. पोइ हिकिड़ी शइ ते तव्हां हलंदा वञो, मतिलबु जैक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, पोइ हुन में तव्हां वरी न को हेॾां जा था रहो, न होॾां जा था रहो, तव्हांजी करियर बि मुतासिर थिए थो, तव्हांजी ग्रोथ बि मुतासिर थिए थी. पोइ ग्रोथ माइंडसेट किथां थो अचे? तव्हां हिकिड़ी ट्रैक ते कंसिस्टेंसी, कंसिस्टेंसी सां हलंदा रहो. छो जो मुंहिंजे लाइ सभु इहो ई चवंदा आहिनि कि छो जो असां ॾिसो न, बीइंग अ फीमेल इन पाकिस्तान, असांखे हिकिड़ो प्रॉब्लम आहे, असांखे फैमिली ठाहिणी आहे, असांखे ॿारनि खे पालणो आहे, असांखे साहुरनि खे ॾिसणो आहे, असांखे हस्बैंड खे ॾिसणो आहे, हस्बैंड जा मूड स्विंग्स हूंदा आहिनि, हुनजी परमिशन्स हूंदियूं आहिनि, असांखे इलाही शयुनि ते ॾिसणो पवंदो आहे. जेसीं ताईं असांजी लाइफ में कंसिस्टेंसी न ईंदी न, त असां अॻियां न करे सघंदा. ग्रोथ माइंडसेट इहो आहे कि तव्हां कंसिस्टेंसी सां वेट कयो कि तव्हांजी का ब्लॉकेज अचे थी न, को हर्डल अचे थो, त तव्हां उन ते बीही रहो, पर तव्हांजे दिमाग़ जे के बैकअप में हुजणु घुरिजे कि न ठीकु आहे, वक़्तु ईंदो त मां कंदमि. त हुन वक़्त खे इंतज़ारु करे जॾहिं अॻियां खां जंप कंदो न, त पोइ हू शइ
ऑटोमेटिकली इम्प्लीमेंट थींदी वेंदी। हाणे मां जॾहिं मुंहिंजी शादी न थी हुई मां CSS कयो, मुंहिंजो फादर CSP ऑफिसर आहे, माशाल्लाह। ब्यूरोक्रेट हुयो, मुंहिंजा पेरेंट्स ॿई फेडरल जा आहिनि। त मुंहिंजो फादर हमेशह चाहींदो कि मां अहिड़ी शइ कयां जेको हुन जे टाइप जी हुजे। त जॾहिं मां CSS प्रिपेयर पे कयो त मुंहिंजो फादर ॾाढो प्राउड हो। मां ICM में PG स्टूडेंट हुयमि, पर छा थियो कि शादी खां पोइ मां हिकु हाउस वाइफ ठही रहिजी, मुंहिंजी पढ़ाई विच में रहिजी वई, हर शइ विच में रहिजी वई। त पब्लिक सर्विस कमीशन जो जेको मुंहिंजो एग्ज़ाम हो, मुंहिंजो वलीमे जी डेट हुई। मतलब हिकु ॾाढी अजीब क़िस्म जो ही सिनेरियो हूंदो आहे, पर छा हो मां कोशिशि कई अॻियां। ॿारनि में बि चैलेंजिस हुआ, जीअं मुंहिंजी धीअ हुनखे डिस्लेक्सिया हो, वरी सेकेंड हो क्लिप फुटेड हूंदा आहिनि न, मुंहिंजो सेकेंड ॿार क्लिप फुटेड हो, नंढो मुंहिंजो ऑटिस्टिक आहे। त हीअ असांजा वॾा वॾा लाइफ में चैलेंजिस आहे, पर उन्हनि खे मां थ्रू कंदे 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 ग्रोथ माइंडसेट हो न कि हा मूंखे करिणो आहे, ऐं कंसिस्टेंसी हुई, त अॼु मां हिते तव्हांजे साम्हूं वेठी आहियां। मुंहिंजा ॿार माशाल्लाह मच्योर आहिनि, मुंहिंजी धीउ मूंखे सपोर्ट करे थी। अगरि लाइफ में मूंखे कोई हर्डल्स बि आहिनि त अगरि मुंहिंजी धीउ करे मूंखे ग़लति सम्झो हूंदो त अॼु उहो मूंखे सही सम्झे थी, छो जो ग्रोथ माइंडसेट हुयो। उहो आहे न, तव्हांजे दिमाग़ में हू शइ हुजणु घुरिजे कि ही तव्हांजो फोकस आहे, हिकु जॻह ते तव्हांजी नज़र हुजणु घुरिजे। जॾहिं तव्हां हुन शइ खे न ॾिसंदो न त तव्हां न करे सघंदो। ट्रेन सिधी सिधी वेंदी आहे न, हेॾां वेंदी केॾो टाइम ज़ाया थींदो। त टाइम इज़ मनी। बिल्कुल सही ॻाल्हि कही है सर। यूनिवर्सिटीज़ की बात आई और स्टूडेंट्स की बात आई, अपॉर्चुनिटीज़ की बात आई, लेकिन मैं एक चीज़ चाहूँगा कि जो हमारी यूथ है यूनिवर्सिटीज़ में पढ़ती हैं, महज हम एक कोर्स को रट्टाफिकेशन करवाने के कोई और रास्ता नहीं है और ना अपनाना चाहते हैं। इस बारे में आपका क्या ख्याल है? प्रैक्टिकल होना कितना लाजिम है? देखिए, हमारा जो मैडम ने जैसे अभी ये कहा कि हमारे रियल लाइफ चैलेंजेस हैं। अभी आपके घर में बच्चा होता है, आप उससे पूछते हैं बेटा बड़े होके क्या बनोगे, ठीक है, वो कहता है मैं डॉक्टर बनूंगा, इंजीनियर बनूंगा। ये 3-4 चीज़ें हैं जो वो कहते हैं। अच्छा, अब वो बच्चा जो 8 साल 10 साल 11 साल का है, उसने ये चीज़ें कहाँ से सीखी? ठीक है, हमने उसको बताया कि क्योंकि ये मेरी एक विश है एज अ फादर के मेरा बेटा जो है वो इंजीनियर बन जाए या डॉक्टर बन जाए या साइंटिस्ट बन जाए या डेंटिस्ट बन जाए, जो कुछ भी, ये मेरी एज अ वालिद की वो है। अच्छा, जब हम उस सोशियो इकोनॉमिक प्रेशर के अंदर आते हैं, मैट्रिक में या FSC जब हम कर रहे होते हैं, हमारी सोच होती है यार मैं जो है ना, मेरे अब्बा चाहते हैं कि मैं डॉक्टर बनूं तो मैं प्री मेडिकल ले लूं, ठीक है, या मेरे अब्बा चाहते हैं कि मैं मैं इंजीनियर बनूं तो मैं प्री इंजीनियरिंग ले लूं, और वो है। मे भी शायद मुझे बायोलॉजी केमिस्ट्री ना समझ आती हो या मुझे फिज़िक्स मैथ्स ना समझ आती हो, बट हम उस प्रेशर को ईज़ अप करने के लिए कि यार मेरे वालिदैन की एक मतलब ख्वाहिश थी तो मैं इसको वो करूं। तो ये अगेन गोइंग बैक टू द बेसिक्स जो मैडम ने पहले भी कहा है, दैट करियर काउंसलिंग इज़ लैकिंग, ठीक है ना। यूनिवर्सिटीज़ के अंदर बेशुमार बेतहाशा टैलेंट अवेलेबल है। उस टैलेंट के अंदर आप कितना टैप इन करते हैं, ठीक है। आप मिड 90s अर्ली 90s मतलब जब हम लोग पढ़ रहे थे, ठीक है, लेट 80s के अंदर कराची के अंदर ताजमहल होटल था जो अभी ये सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी वालों ने वो एक्वायर किया है। यहाँ पर जॉब फेयर्स होते थे। रीजेंट प्लाजा की बात कर जी, रीजेंट प्लाजा की बात कर रहा हूँ, ठीक है। तो यहाँ पे जॉब फेयर्स होते थे जहाँ पे पोटेंशियल एम्प्लॉयर्स अपना डिस्प्ले करते थे, और अगर एक स्टूडेंट हूँ यूनिवर्सिटी से तो मैं उधर जाता था कि भाई मतलब ये मेरी CV है, मैं सेकंड ईयर में हूँ या फाइनल ईयर में हूँ, तो वो है उस तरह के। देखें, वो टैलेंट एक्विजिशन वहाँ से होती है। अच्छा, एक चीज़ वो है। दूसरी जो है, एक देयर इज़ अ ह्यूज गैप बिटवीन द लाइक्स ऑफ IBAs एंड LUMS एंड NUST एंड वो हैं, ठीक है ना। वहाँ पर आपको एक प्रॉपर कैरियर एडवाइस और प्रॉपर कैरियर जो है नेविगेशन वो आपको मिलती है, जो मे बी शायद अगर एक प्राइवेट यूनिवर्सिटी कहीं पर है वो वहाँ पर नहीं होगी। तो ये जो फुकदान है इन टर्म्स ऑफ कैरियर काउंसलिंग, कैरियर एडवाइस और मतलब
कि नौजवान किस तरफ जाए और कहाँ पर, और हेयर से के ऊपर कि यार अच्छा आजकल तो आईटी का बहुत काम है, या आजकल इन्फ्लुएंसर बन जाओ, या सोशल मीडिया एक्टिविस्ट बन जाओ, या सोशल मीडिया से कुछ रिलेटेड वो बन जाओ, ठीक है ना। तो ये सब बातें हैं जो अनरियलिस्टिक हैं, ठीक है। उस रियलिज्म को आपके अंदर लाने के लिए, जिसको आप, अगर आप ग्लैमर की डेफिनेशन देखें कि व्हाट इज ग्लैमर, ग्लैमर इज समथिंग जो आप पकड़ा ही नहीं दे सकता, ठीक है ना। अब टीवी के ऊपर मूवीज के अंदर ग्लैमर दिखाते हैं, ठीक है। अच्छा, वो जो ग्लैमर है वो ये यूथ समझती है कि यार ये जो है ना हम लोग भी एक्वायर कर सकते हैं। अच्छा, देयर इज अ रीजन कि वो रियल लाइफ में नहीं है, वो ड्रामा हो रहा है या मूवी के अंदर हो रहा है। सो वो जो हम रियलिज्म है उसके साथ रहें, उसको लेकर चलें। पाकिस्तान में बेशुमार टैलेंट है, बहुत टैलेंट है, बहुत ज़्यादा वो हैं। आप अगर फॉर एग्जांपल गल्फ मुल्कों के अंदर जाएं, आपको 70% जो वर्क फोर्स है वो पाकिस्तान की मिलेगी, फिजिकल वर्क फोर्स जो है वो 70% मिलेगी। हाँ, मतलब वो भी है, लेकिन उसके अलावा जो दूसरी चीज़ है कि जो एथिक्स हैं हमारे, कमिटमेंट और हार्ड वर्क के, वो उसके अंदर है, लेकिन उस टैलेंट को टैप कैसे करें, दैट इज द ओनली इशू दैट जो है वो मतलब स्ट्रगल करते हैं। बिल्कुल ऐसा है सर। बात थोड़ी सी लंबी हो जाएगी, आपके क्रॉस क्वेश्चन तो हैं, लेकिन हम इनकी तरफ जाना चाहेंगे। जी इन्हनि ॻाल्हि ॿोल कई आहे त असीं हार्ड वर्क त करणु चाहींदा आहियूं, कंदा बि आहियूं, जीअं थोरी देरि पहिरियां तव्हां एग्ज़ाम्पल ॾिनी, पर उन हार्ड वर्क जे ज़रिए असां पंहिंजी मंज़िल ताईं पहुचूं कीअं, इहो बि त तयन करणु आहे न, इहो तयन बि ज़रूरी आहे। पर इन तयन जे लाइ, इन रस्ते जे लाइ अपॉर्चुनिटीज़ जो हुजण बि ज़रूरी आहे। इते हाणे ज़िम्मेदारी अचे थी यूनिवर्सिटीज़ जी ऐं पेरेंट्स जी, टियों मुआशरे जी। बीइंग अ ट्रेनर अव्हां छा चवणु चाहींदो, हिकिड़ो इंडिविजुअल कीअं वधी सघे थो? सो असांजी जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि, सवें तव्हां सर खां क्वेश्चन कयो त मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आई। इलाही साल पहिरियों नेशनल आउटरीच प्रोग्राम लाहौर जेको प्रोजेक्ट हो, जेको असां इस्लामाबाद में इम्प्लीमेंट कयो, हुननि जो वर्क कयो हुयो कि यूनिवर्सिटी जे ॿारनि खे बेसिकली, तव्हां जेके ॻाल्हि सर खां क्वेश्चन पुछो हुयो, असांजो जेको करिकुलम आहे न उहो ऑब्सोलीट थी वियो आहे। असां उहो ई पुराणी ॻाल्हियूं पढ़ायूं पिया। तव्हां ॾिसो न, आई एम सॉरी, जेको असांजो कंप्यूटर जी किताबूं आहिनि, CPU अञा ताईं पढ़ायो पियो वञे। त हाणे ॾिसो, असां AI में जे दौर में वेठा आहियूं ऐं असां अञा ताईं CPU ऐं ही सभु मदर बोर्ड्स ऐं ही शयूं पढ़ायूं पिया, त हू त हाणे ऑब्सोलीट थी वियो न। हाणे ॿी शयूं अची वियूं आहिनि न, त असां पंहिंजे करिकुलम खे अपग्रेड छो नथा कयूं? त यूनिवर्सिटीज़ में बि करिकुलम अपग्रेडेड न आहे। यूनिवर्सिटीज़ में बि ॿारनि खे 100 तरह जा चैलेंजिस आहिनि। त अहिड़ा असां वटि इदारा हुजणु घुरिजनि जेके अप टू द मार्क कोर्सिस लॉन्च कनि, ॿारनि खे पढ़ाइनि, उन्हनि खे जॉब अपॉर्चुनिटीज़ ॾियनि। जीअं सर ॻाल्हि कई जॉब फेयर जी, अहिड़ा जॉब फेयर लॻणु ॾाढा ज़रूरी आहिनि। पोइ असां टैलेंट हंट कयूं। ॾिसो, नंढे हूंदे ॿारनि खे असां ॿुधायूं कि भई तव्हां में जीअं मां पढ़ियो न, मैथमेटिकल माइंड हूंदो आहे, ॿार कहिड़े सब्जेक्ट में छा चइबो आहे एक्सपर्ट आहे, उन सब्जेक्ट्स खे मद्देनज़र रखते हुए उन्हनि खे जेको आहे न हू करियर ॾियणो आहे। पहिरियों तव्हां ट्रैक ते आणो, उन खां पोइ तव्हां हुन में एक्सपर्टीज़ विझो ट्रेनिंग्स जे ज़रिए। पोइ डिफरेंट अॼुकल्ह दौर आहे, माण्हू चवनि था एजुकेशन जेका आहे उहा इम्पॉर्टेंट न आहे, अॼुकल्ह स्किल इम्पॉर्टेंट आहे। त तव्हां जेसीं त कहिड़ी टेक्निकली शइ खे फॉलो न कंदो, पोइ तव्हां ॿारनि खे अञा उन मां हू प्रोडक्टिविटी न कढी सघंदो। ऐं कंटिन्यूअस ट्रेनिंग, हाणे चवनि था PhD 5 सालनि खां पोइ ऑब्सोलीट थी वञे। तव्हां PhDs आहियो, तव्हांजी रिसर्च हर शइ बेकार थी वञे। छो जो जंहिं तेज़ी से माशरो हले पियो, उन तेज़ी सां असांखे नए क़िस्म जी शयूं लॉन्च करण जी ज़रूरत आहे। असांखे हुननि शयुनि में घिड़ण जी ज़रूरत आहे। असांखे हुन शइ खे लर्न करण जी, एडॉप्ट करण जी ज़रूरत आहे। हाणे तव्हां ॾिसो, हींअर केरु लैपटॉप यूज़ करे थो त ठीकु आहे, अगरि उहो ई CPU यूज़ करे थो, उहो ई शइ यूज़ करे थो, त पोइ बसि तव्हां पोयां आहियो। चवनि था, हाणे असां हींअर थोरो विज़िट ते वियल हुआसीं सिंध जे, त उन्हनि चयो कि ॾिस, मां ॿाहिरां पढ़ी आयमि, नालो न वठंदमि, मां ॿाहिरां पढ़ी आयमि त मां ॾिठो पाकिस्तान 100 साल पोयां आहे। वरी चए थो कि मां फलाणे सिंध जे शहर में वेठो आहियां, हू कराची खां 100 साल पोयां आहे। त ॻाल्हि इहा आहे कि माइंडसेट जॾहिं तव्हां अपग्रेड न कंदो, तव्हां पंहिंजी ज़हनियत खे, हाणे ॾिसो न, हिते शादियूं थियनि थियूं, मैच कोन्हे, माइंडसेट मैच कोन्हे। हो ॿार काॾे वञनि, अच्छा मां मैरिज काउंसलिंग बि कंदी आहियां न, हो ॿार काॾे वञे,
जेको ॿार इन डिज़ास्टर क़िस्म जी मैरिज में निकिरे थो हो मेंटली तौर ते हो नॉर्मल हूंदो न हूंदो, हो का न का जेका हो अॻियां वञी पंहिंजी फैमिली खे उहो ई सभु कुझु ॾींदो। बिल्कुल ठीक, बिल्कुल सही। सर उस्मान साहब आपसे बात करके बहुत अच्छा लगा, थैंक यू सो मच, आप पार्टिसिपेट किया आपने, बहुत अच्छा लगा और इंशाल्लाह आप आते रहेंगे पाकिस्तान तो हम मुलाकात करते इंशाल्लाह रहेंगे सर, ज़रूर। इंशाल्लाह। तव्हांजी बि वॾी महिरबानी, Thank you. तव्हां कीमती वक्त में कुछ पल ॾिना। Thank you जाते very जाते क्या कहना चाहेंगे, एक पैगाम देना चाहें प्लीज। सर पैगाम इज़ वेरी वेरी सिंपल, यू नो, जो यूथ के लिए है वो कंसिस्टेंसी, हार्ड वर्क ऑलवेज पेस, ठीक है। और जो बाकी हमारे ओवरऑल मुल्क के लिए है कि अवेयरनेस इज़ वेरी वेरी इम्पोर्टेंट, फॉलोड बाय इम्प्लीमेंटेशन। हमारे पास हर चीज़ है, हर सिस्टम है, टैलेंट है, किसी चीज़ की कमी नहीं है, लेकिन जो इम्प्लीमेंटेशन है दैट नीड्स टू। बिल्कुल ठीक सर, ज़बरदस्त जी। मां चवंदमि कि बी पॉज़िटिव, हमेशह सुठो सोचो ऐं सुठो इम्प्लीमेंट कयो। हाणे तव्हांजी जेके सोचूं आहिनि न हो तव्हांखे अॻियां वधाईंदियूं ऐं जेके तव्हांजी ख़राबु सोचूं न हो तव्हांजो अंदरि साड़ंदी। तव्हांखे ख़बर आहे कि असां जेको सोच रखूं था उहो अंदरि असांजो साड़ींदी आहे त असांजो फेस बि ख़राबु थियणु शुरू थी वेंदो आहे। असां एजिंग कंदा आहियूं त असां पॉज़िटिव सोचंदासीं त असां सुहिणा बि थींदासीं, असांजी ज़िंदगी सुठी थींदी, असांजे एनवायरनमेंट में बि सुठा माण्हू ईंदा। बिल्कुल ठीक।